कंहिं दोस्त राब्तो कयो त टने मोहम्मद खान जे ग़ुलाम अली पार्क में वण वढजनि पिया ऐं तव्हां अचो थोरी जांच कयो छा पियो थिए। त असां जीअं मीर ग़ुलाम अली पार्क ते पहुतासीं त हुते इस्तक़बाल लाइ वण वढल जेको आहे उहो मौजूदु हो। ऐं उन खां पोइ ॿाहिरां जेको अंदरि पहुतासीं त उते वण हिकिड़ो कटियल मिलियो। अॻियां बिल्कुलु किरन मशीन जेकी आहे उहा मिली असांखे। ऐं जेके माना उते जेके पंहिंजो कमु जारी रखियो पिए थूणियूं वॾियूं ॾिसण में आयूं पिए जेके किराए रही पट ते करे हुई। त हुनखे अॻियां असां जेको वियासीं जिते फुआरे वारो को सुठे तरीक़े सां ठाहियो वियो त उनखे सॼो तबाह थियल हो। उते पहुतासीं उन साम्हूं बिल्कुलु हिकिड़ो ॿियो वण वढियलु मिलियो ऐं रोड मगल टुटल फुटल मिलियो। त असां पुछा गछा कईसीं इंतिज़ाम राब्तो करियूं आख़िर थिए छा पियो। वण वढजनि पिया, काड़ो लॻो पियो आहे ऐं हीअ पार्क आहे जिते वणनि जी छांव ॿियो सॼो तबाह आहे पर माण्हू जेके ॿाहिरां खां ॻोठनि मां अचनि था त उहे अची छांव ते वेहनि था। त असां कोशिशि कईसीं इंतिज़ाम खां राब्तो करियूं पर इंतिज़ाम में को मौजूदु कोन हो। ऐं हुते मुलाज़िम हिकिड़ो मौजूदु हो जे असांखे ॿुधायो त भाउ असां हिते छंछरु जा कमु हलाए रहिया आहियूं ऐं इन करे जेके न हीअ वण गेट ते बीठल हो इन करे असां हिनखे किरायो आहे। ऐं हीअ थूणियूं जेके तव्हां किरन मशीन में ॾिसो पिया त इहे वण अॻे हवा में किरियल आहिनि इन थूणियूं जेके आहिनि इहे रोड्स में अचनि पियूं। इन करे असां कटिया किरन मशीन ज़रिए कढायूं पिया ऐं निकिरनि न पिया। त छंछरु खां असांजो जेको आहे कमु उहो स्टार्ट थींदो असां पार्क खे ठाहियूं पिया। पर मुंहिंजो सुवालु इहो आहे त असां टने मोहम्मद खान में अहिड़ा इंजीनियर माहिर मिलिया आहिनि जेके दुनिया जा रिकॉर्ड टोड़े ॾियनि। जेके रोड ठाहिनि था उहे टुटियो वञनि अनबैलेंस थो वञनि। जेको मीर ग़ुलाम अली जो पार्क आहे ऐं हुन खां अॻु जेको रोड ठहियो हुन अक्साइड वॾो खॾो पइजी वियो आहे। त वॾा इंजीनियर असां वटि मां इंजीनियर हिते मौजूदु आहिनि रिकॉर्ड टोड़ इंजीनियर मौजूदु आहिनि। त उहे उन्हनि खे वणनि जो ख़्यालु आयो। हेॾी गर्मी लॻी पई आहे, हेॾो सेटअप लॻो पियो आहे ऐं हीअ पार्क हिकु टने मोहम्मद खान जी हिकिड़ी वॾी सूंहुं हो। ऐं जॾहिं विजूत में आयो पिए जॾहिं जो कमु हलियो पिए त हिकिड़ी ख़ूबसूरती जेकी हुई तमामु घणी हुई। हिते ॿारनि जा जेके रांदि रूंद जो सामान हो ऐं वॉक करण लाइ बुज़ुर्गनि लाइ ऐं बीमारनि लाइ ख़ासि करे शुगर जा मरीज़ ब्लड प्रेशर जा मरीज़ उन में जेके वॉक करे पंहिंजी मेंटेन करे टने मोहम्मद खान में ॿी का बि अहिड़ी जॻह कोन्हे जिते को माण्हू तफ़री करे सघे थो या वॉक करे सघे थो। हिकिड़ो इहो पार्क आहे जेके सुहिणे नमूने ठाहियो वियो। उन पार्क खे मुकमल तबाह कयो वियो। उन जेके फारा लॻल हुआ जेके ठाहिया हुआ सीनरी जेकी ठाही हुई उहा मुकमल खंडरात बणिजी चुकी। रोड मुकमल टुटी चुका आहिनि। लाइटिंग जो को बंदोबस्तु कोन्हे, विज़ू जो बंदोबस्तु कोन्हे, पाणी जो वजूदु मौजूदु कोन्हे। ऐं हुन खां अलावा कुझु वेहण जी कुर्सियूं जेके आहिनि उहे तबाह ऐं बर्बादु लॻी पियूं आहिनि। ऐं हुन सां गॾोगॾु ॿारनि जा जेके चिंगला झूला जेके आहे उहे मुकमल टुटल ऐं फुटल तबाह लॻा पिया आहिनि। त उन पार्क खे सुहिणे करण लाइ हीअ कहिड़ी शुरूआति कई वई आहे। असां चऊं था को ईमानदार ऑफिसर इन पंहिंजी निगरानी में कमु कराए हिन सॼे पार्क खे। छो ही वाइदी टने मोहम्मद खान जो हिकिड़ो ई पार्क आहे जिते माण्हू जेके तफ़री लाइ अचनि था। हिते तव्हां ॾिसो हिन टुटल फुटल पार्क ते केतिरी ॿारनि जी रश रहे थी। छो गुरबत घणी आहे, असांजा माण्हू नथा निकिरी सघनि हैदराबाद कराची में त ॿारनि खे इन पार्क ते वठी अचनि था। उन पार्क में हेॾी वई रश सिर्फ़ु इन करे थी छो जॻह वॾी आहे ऐं हुते चिंगला झूला सभु जेके प्राइवेट आया ऐं उन्हनि जी बि रोज़ी थी वई। बहरहाल असां इहो चऊं था त की ईमानदार ऑफिसर खे मुक़ररु कयो वञे जीअं हिन पार्क जो सुठे तरीक़े सां कमु हले ऐं हिन खे सुहिणो कयो वञे, लाइटिंग कई वञे ऐं जेके वण वढजनि पिया उनजी बि इंक्वायरी करे वञे छाजे करे इहे वण बार बार वढजनि था। किरे वण में हवा में हिकिड़ो वण थो त हुन जॻह टे वढजनि था। त हिन ते शफ़ाफ़ जांच थियणु खपे ऐं ईमानदार कंहिं ठेकेदार खे इहो कमु ॾिनो वञे जीअं असांजो पार्क जेको सुहिणो पार्क ठाहियो वञे जीअं माण्हुनि खे इन मां रिलीफ मिली सघे।